20 ॾींहंनि खां मथे जो टाइम थी वियो आहे। पुलिस हिन महिल ताईं जेके जवाबदार आहिनि उहे गिरफ़्तार न कया आहिनि। हिकिड़ो जवाबदार आहे जेको गिरफ़्तार थियो आहे, सीनियर वज़ीर आहे शर्जील मेमून, उन जो बयानु रिकॉर्ड ते आहे त कातिल सभई गिरफ़्तार आहिनि। ऐं ज़िया लंजार जेको तव्हांजो होम मिनिस्टर आहे, उन असेंबली जे फ्लोर ते इहा ॻाल्हि कई त सभई कातिल गिरफ़्तार थिया आहिनि। छा वजह आहे त हिन महिल ताईं शहीद नसरुल्लाह गडानी जा जेके कातिल आहिनि उहे गिरफ़्तार न थिया आहिनि? छा घोटकी पुलिस कूड़ फैलाए थी, हिकिड़ो माण्हू गिरफ़्तार थियो आहे, या सीनियर वज़ीर ऐं ज़िया लंजार खे का ख़बर कोन्हे? जी ॾिसो, जेके छड़ो 3 माण्हू कोन तव्हांखे इल्मु आहे, तव्हां हिते ज़ाती तौर ते लोकली आहियो, त इलाही माण्हुनि खे पहिरियों तफ़्तीश में आंदो वियो हो। गिरफ़्तार को 2-3 न, अञा वधीक थिया हुया। मां हिकिड़ो तव्हांखे अर्ज़ु इहो थो कयां त पाकिस्तान पीपल्स पार्टी आज़ादी सहाफ़त ते यकीन रखंदी आहे। असां पंहिंजे शहीद नसरुल्लाह गडानी साहब सां गॾु आहियूं ऐं चेयरमैन साहब जी ख़ुसूसी हिदायत ते चीफ मिनिस्टर साहब पहिरें ॾींहं ते सख़्तीअ सां हिदायत कई त जेके कातिल आहिनि उहे गिरफ़्तार कयो वञे। मुंहिंजो अर्ज़ु इहो आहे, जेको इहो गिरफ़्तारियूं थियल आहिनि उहा इंक्वायरी थिए पई। अॼु हिते अची मां अव्हांखे इहो ई अर्ज़ु कयो आहे त जेके वारिस ऐं जेके असांजा सहाफ़ी बिरादरी बि हुनजी वारिस आहे, अव्हां मुतफ़िक़ तौर ते इहा जे साॻी जेका टीम आहे इन्वेस्टिगेशन उन में मुतमिन आहियो त ठीकु आहे, न त जेके अव्हां नाला ॾींदो उन ते मुश्तमिल उहा टीम ठाहे अव्हां जे हवाले कई वेंदी। ॿी ॻाल्हि ॾिसो, जेको हिकिड़ो कन्फ्यूजन हले थो पियो त पाकिस्तान पीपल्स पार्टी कंहिंखे सपोर्ट करणु चाहे थी पई, त जे इहा ॻाल्हि हुजे आहे त जेके माण्हू गिरफ़्तार थियल आहिनि, जिन जो वाबस्तगी कंहिं चङे हुन सां जोड़ी पई वञे, जंहिंजे लाइ अव्हां सभु चओ था पिया त जे पुलिस पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट का बि अहिड़ी हुजे त इहे माण्हू गिरफ़्तार छो थियनि हा। असां हक़ जी ॻाल्हि करणु चाहियूं था ऐं शहीद जो केस जीअं प्रॉपर तरीक़े सां हले ऐं सही शवाहिद बि मिलनि, जीअं उन्हनि खे सज़ाऊं मिली सघनि। ऐं जेको पीपल्स पार्टी आहे, जेको उन में ज़ाहिर थियो ऐं ॻाल्हि साबित थी त जेको पार्टी जो हूंदो आहे एक्शन, उहो पंहिंजी जाइ ते हूंदो। अव्हांखे यादि हूंदो जेका अॼु बि ॻाल्हि कई वई त साईं नाज़िम जोखे वारे केस में पीपल्स पार्टी छा कयो, त जॾहिं उहो केस थियो हुयो त उहे तव्हां ॾिठा त उहे MPA जेल में रहियो ऐं उन खां पोइ हिन दफ़े उनखे टिकट न ॾिनी वई जेका हुई, उन ते छंडा पवनि पिया। त अॻिते पीपल्स पार्टी हमेशह मज़लूमनि जी ॻाल्हि कई आहे ऐं इन करे अव्हां उन्हनि सां गॾु आहियूं। ऐं अव्हांखे मां यकीन थो ॾियारायां त पीपल्स पार्टी जे तरफ़ों, सिंध गवर्नमेंट जे तरफ़ों बिल्कुलु हक़ वारी जांच कराई वेंदी ऐं कंहिंसां का रिआयत न कई वेंदी। गिरफ़्तार थियल आहिनि, हिते हिकिड़ो शो कयो वियो आहे, आख़िर उहे माना कहिड़े नमूने जेको आहे उन्हनि जो बयानु हुयो त उहो 3 माण्हू कॾहिं उहो शो कंदा? जी बिल्कुलु, इहा ॻाल्हि मां जीअं पहिरियों अव्हांखे चयुमि त हिन में छड़ा 3 माण्हू गिरफ़्तार या 4 न, इन में इलाही माण्हुनि खे गिरफ़्तारी कई वई हुई, जेका जांच मुख़्तलिफ़ पहलुअनि ते थिए पई। हाणे जेका हिननि ॻाल्हि कई आहे उन में पुलिस वारनि जेका ॿुधाई, जेको जियो फेंसिंग कयूं या जेको बि हुननि जे तरफ़ों हिन महिल आहिनि, जेके बि इदारनि जी सपोर्ट बि असां वरिती आहे, जेके मुक़्तदर इदारा आहिनि, ऐं तव्हांखे इहो मां यकीन थो ॾियारायां त जेको बि इन में मुलविस हूंदो उहो सज़ा खां बची न सघंदो। शहीद जेकी अमड़ आहे, समान सिंध जी अमड़ आहे पठाणी, जी जी, उन तरफ़ां घोटकी पुलिस ते बेतमादी जो इज़हार कयो वियो आहे। उनजो चवणु आहे त जेकी जांच आहे घोटकी पुलिस खां वापसि वठी कंहिं ॿिए ज़िले जे कंहिं SP ऑफिसर जे रैंक जे माण्हू खे ॾिनी वञे। छा सिंध हुकूमत अहिड़े क़िस्म जो को रखे थी इरादो त इन केस जो ॿिए पासे किथां जांच थिए? मां इहा ई ॻाल्हि अंदरि बि कई। ॾिसो, 2 ॻाल्हियूं आहिनि। जे अव्हां हिन मौजूदा SP ऐं उन जी जेका जांच कमेटी आहे उन में मुतमिन न आहियूं त जेको तव्हां नालो ॾियो, मां हाणे अंदरि चयो आहे त गॾिजी 2 बिरादरियूं, हिकिड़ी गडाणी बिरादरी आहे जेका हुन जा वारिस आहिनि, हिकिड़ी सहाफ़ी बिरादरी आहे उहे बि हुन जा वारिस आहिनि। तव्हां गॾिजी सिंध मां जहिड़े बि ऑफिसर लाइ चयो, DIG SP लेवल जो जेके ऑफिसर तव्हां चओ उन खे हिकु ॾींहं में ई जांच मुंतक़िल थी वेंदी। पर मां हिकिड़ी ॻाल्हि अव्हांखे अर्ज़ु कयां, हिकु पासे अव्हां चओ था त कुझु जेके गिरफ़्तार थियल आहिनि उन्हनि जा पहिरां कंहिं असांजे कंहिं MNA या कंहिं वञनि था पिया, इहा इन ई पुलिस गिरफ़्तार कया आहिनि न, इन ई SSP गिरफ़्तार कया आहिनि। इन करे मुंहिंजे चवण जो मक़सदु आहे त हे खून जो केस आहे,
इन तकड़ जज़्बाती ॻाल्हियुनि सां इहो न हुजे त खून हुनजो रायगा वञे। जेके असल कातिल आहिनि उन गिरफ़्तार थियनि ऐं उन्हनि खे सख़्तु सज़ाऊं अचनि। इन करे मां अॼु बि अव्हां वटि इहो अची अर्ज़ु कयां थो पियो ऐं इहो ऑफिशियली तव्हां वटि आयो आहे चेयरमैन साहिब जे हुकुम ते ऐं चीफ मिनिस्टर साहिब जे हुकुम ते। जेका टीम तव्हां चयो असां तव्हांखे सुभाणे जोड़े ॾींदासीं। जी।